हल यार हलऊं था। हाँ भला तो सही आहे। एॾा न वञ, हेॾे ख़तरो अथई ॾाढो। को खतरो एतिरो न हेॾे अफ़वाहूं आहिनि। हल सही आहे, मूं वारो फर्ज़ ॿुधाइण, अॻिते तुंहिंजी मर्ज़ी आहे। केरु आहे मां वञा। यार टोपड़े जी फिटे मलाई छा होॾे असां पोयूं पियो आहे। न कर यार, कल मां ऐं मारो दोस्त पिया वञूं हुते। मां पंहिंजे दोस्त खे झलियो यार, एॾा न वञ, हेॾे का शइ अथई। ज़बरदस्ती वियो होॾे, 2 ॾींहंनि खां न मोटियो आहे घर। हल त यार, हली ॾिसूं भला। हलो यार, हे तो वही मारो दोस्त था यार। हे तो वो है जो कसम पोयूं पयो। हमारे चैनल को लाइक करो, शेयर करो और सब्सक्राइब करो। घंटे बजाना मत भूलना। जिसने सब्सक्राइब नहीं किया तो रात को खा में मुलाकात होगी।